बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 26 पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे सुर सारंग बैत। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। सबक़ 26 सुर सारंग बैत। आगम इयो न अंग जिहड़ो पसण पिरीअ जो, सेणने रीय सैयद चए रूह न रचने रंग, सहसें थिया सारंग जानी आयो जुए में। मीहां ऐं नीहां ॿई अखर हेकड़ी, जे वसण जा वेस करे त ककर कन्ने कीहां, बादल थी बीहां जे आगम अचण जा करी। आगम कयो अचने सजण सावण मींह जीअं, पासे तन वसने जे सभु ॼमांदड़ सिकिया